हाल मुंहिंजा केरु पुछंदो केरु आ मुंहिंजो हिते जहिड़ा कई लाज़वाल गीत ॻाए मशहूरी माणींदड़ सिंध जी लोक गुलकारा फौज़िया सूमरो जी अॼु 21वीं वरसी मल्हाई पई वञे। फौज़िया सूमरो 1966 में थर जे हिकिड़े नंढड़े ॻोठ बेरवाह में नथो ख़ान सूमरो जे घर में जनम वरितो। संदसि नंढपिण ऐं जवानी टंडो मोहम्मद ख़ान में गुज़रिया। फौज़िया सूमरो जो ॻायल पहिरियों कलाम बेक़दरा क़दुरु न कई को तमामु घणो मशहूरु थियो ऐं संदसि आवाज़ सिंध में छाइंजी वियो। सिंध जे नामियारे अदीब ऐं रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टेशन डायरेक्टर नसीर मिर्ज़ा खेसि रेडियो जी दुनिया में मुतारिफ़ करायो, जॾहिं त पीटीवी ते खेसि क़ौमी रागी ऐं प्रोड्यूसर बैदिल मसरूर मौक़ियो ॾिनो। फौज़िया सूमरो रेडियो ऐं टीवी सां गॾु स्टेज ऐं कैसेट जी दुनिया में तमामु घणा कलाम ॻाए मशहूरी माणी। फौज़िया सूमरो सिंधीअ सां गॾु मारवाड़ी, बलोची, सराइकी, पंजाबी, उर्दू ऐं ॿियनि ॿोलियुनि में बि कलाम ॻाया। संदसि मक़बूलियत जो अंदाज़ो इन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त फौज़िया सूमरो जूं 110 कैसेटूं मार्केट में आयूं। फौज़िया सिंध जे केतिरनि ई शाइरनि जी शाइरी ॻाई, पर हिन सभ खां वधीक शाह लतीफ़, बिलावल ओठे, शेख अयाज़, साईंदाद सांद, ग़ुलाम हुसैन कलेरी ऐं अली मोहम्मद ओडेराणीअ खे ॻायो। फौज़िया सूमरो मञता एवज़ पंहिंजी हयातीअ में ई रेडियो पाकिस्तान तां एक्सीलेंट एवार्ड, शाह लतीफ़ एवार्ड, मिस्री शाह एवार्ड ऐं ॿिया केतिरा ई एवार्ड ऐं एज़ाज़ माणिया। फौज़िया सूमरो थर जहिड़े पुठिते पयल इलाइक़े जी हिकड़ नंढड़े ॻोठ मां उभरी जंहिं कला खेत्र में मञता हासिल कई। अहिड़ी मञता क़िस्मत वारनि खे नसीब थींदी आहे। संदसि मञता जो सिज कॾहिं बि लहणो न आहे, छो त अॼु बि सिंध जे वाहणनि ऐं वसंदियुनि में फौज़िया जे गीतनि जी गूंज ॿुधण में अचे थी। सिंध जी हीअ पंहिंजे अंदाज़ जी गायका ज़िंदगीअ दौरान 2-3 भेरा बीमारियुनि जे सख़्तु पीड़ाउनि मां गुज़रंदी रही ऐं हिन 4 सेप्टेम्बर 2001 में सिंध खे सदाईं लाइ अलविदा चयो।